पंहिंजा ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेण खे धमाकेदार अपडेट ॾियण वारा आहियूं। दोस्तों मूसा जी एंट्री थी वई आहे। वाकई मूसा ड्रामो में अची वियो आहे या न, सॼी अपडेट्स ॾींदासीं तव्हांखे हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी टीवी खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीअ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे। हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा आहिनि। दरअसल दोस्तों जेका बि मूसा जा परस्तार फैन या उन्ही जा दीवाना आहिनि उन्हनि जे लाइ हिकु बहितरीन ख़बर आहे। बहितरीन चवण जो मक़सदु इहो आहे त मूसा जो जेको तव्हां इंतज़ारु करे रहिया हो त हिन में मूसा जी एंट्री थी त मूसा ईंदो त ड्रामो ज़बरदस्त धमाकेदार पंहिंजा वेरी थी वेंदो। बहरहाल दोस्तों मूसा हिन ड्रामे में नामुमकिन आहे। जी हाँ दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेका नई ख़बर आई आहे त मूसा मुश्किल अचे हिन ड्रामे में। मूसा कंहिं नए ड्रामे में एंट्री हणी सघे थो। हिन ड्रामे में मूसा जी कास्ट बिल्कुलु कोन रखी वई आहे। बाक़ी आख़िरी स्पेलिन में चांस थोरो घणो आहे पर उहो बि नामुमकिन आहे। 50% खां मथे चांस न आहे मूसा जो हिन ड्रामे में, यानी लाला रफ़ीक साहब जो। उनजो को नओं ड्रामो अची सघे थो, उन में उहो एंट्री हणी सघे थो, या ईद ते उनजी का टेली फिल्म अची सघे थी। बाक़ी हिन ड्रामे में मुश्किल आहे। असांखे ॾींदा इजाज़त, लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।